दोस्तों आऊं आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जी हिन वीडियोज़ में आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि त सिंध जो मशहूरु कलाकार अहमद मुग़ल केरु आहे। त दोस्तों जेकॾहिं हिन वक़्त ताईं तव्हां असांजो यूट्यूब जो चैनल सब्सक्राइब न कयो हुजे त सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु बेल आइकन ते बि क्लिक कंदा त जीअं हर नई वीडियो अव्हांखे नोटिफिकेशन जे ज़रिए मिली सघे। अहमद मुग़ल वलद हयात अली मुग़ल नामियारे ॻाइणे रहमान मुग़ल सरमद सिंधी जो भाउ आहे, जंहिं सरमद जी गायकी जो अंदाज़ अख़्तियार करे सरमद जे राग खे ज़िंदा रखण जी कोशिश कई आहे। अहमद मुग़ल 1 मार्च 1968 ईस्वी ते परियल हो ज़िले खैरपुर मीरस में ॼाओ। प्राइमरी खां मैट्रिक ताईं प्रियालो में पढ़ियो। गवर्नमेंट डिग्री कॉलेज सखर मां इंटरव्यू पास कयईं। शाह अब्दुल लतीफ़ खैरपुर यूनिवर्सिटी मां मुआशिया MA करण खां पोइ खैरपुर जे लॉ कॉलेज मां LLB बि कयईं। PIA 4 सालनि जी मुलाज़मत दौरान 2.5 साल जापान में पिणु रहियो। 1998 ईस्वी में पहिरियों भेरो पाकिस्तान टेलीविज़न ते मुतारिफ़ जो खेसि TV ते सीनियर प्रोड्यूसर समी बलोच आंदो। हिन वक़्त ताईं संदसि ऑडियो कैसेटनि जा केतिराई एल्बम रिलीज़ थी चुका आहिनि। KTN ऐं ॿियनि केतिरनि ई सिंधी चैनलनि जो मक़बूल फ़नकार आहे। संदसि ॻायल गीत जिए सिंध वारा जीअनि सिंधी ॿोली जो सक़ाफ़ती तरानो बणिजी वियो आहे। दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो तव्हांखे पसंदि आई त वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी